अच्छा साईं, असांजो सुवाल इहो आहे त जॾहिं को तव्हां MPA थिया आहियो, हुन लाइ नसीराबाद शहर लाइ कहिड़ा तरक़ियाती कम थिया आहिनि, हिनखे थोरो असांखे नाज़रीन खे वाज़े करे ॿुधायो। घणा बेइंतहा कम थिया आहिनि। तव्हां पाण प्रेस वारा आहियो, तव्हां मूंखां वधीक शहर जा आमी हमदर्द आहियो, तव्हां शहर खे ॾिठो हूंदो। मां सम्झां थो त 18 खां 24 करोड़नि जे लॻभॻि ते मां सिर्फ़ु शहर खे पेवर ब्लॉक जी मद में ॾिनी टिल नाउ। उन्ही खां अलावा पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे। मां पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म ते ॻाल्हाईंदुसि तव्हांजे साम्हूं। तव्हांजो वाटर सप्लाई स्कीम उहो हिकिड़ो ॿियो तोहफ़ो पीपल्स पार्टी जो बराबरि तव्हांखे सोलर ते करे ॾिनो अथऊं। नसीराबाद खां वाराए खां नसीराबाद वरी बाड्रे, सॼो मेन रोड तक़रीबन पौणा 2-2.5 अरब रुपए जो आहे। नसीराबाद बाईपास तमामु वॾो तोहफ़ो आहे तव्हांजे लाइ। ऐं इंशाल्लाह अञा बि महिनत कयूं पिया नसीराबाद लाइ कुझु बहितरी आणे। हाणे बि मां चेयरमैन साहब सां ॻाल्हि ॿोल थिए पई सिटी सदर सां त जेको हाणे असां बाड्रे खां जेका असां सोलर ते कराई आहे सॼी स्कीम, उहा हाणे जेका अचे थी त वरी अचे हिते जेका डिस्ट्रीब्यूशन वार नसीराबाद में थी थिए, उन्ही खे बि असां जेको आहे नए सिर करायूं। उन्ही जे लाइ बि कोशिशि कयूं था त उहा स्कीम बि ठाराए मां हिन ई साल बजट में विझराइण जी कोशिशि कयां। अच्छा, नसीराबाद शहर में जेको इंक्रोचमेंट जो आज़ार आहे इहो इंतिहाई ख़राबु आहे। इन लाइ तव्हांजी हिकमत अमली आहे? इन में मुंहिंजो कमु न आहे, इहो कमु म्युनिसिपल जो आहे ऐं AC तव्हांजे अंडर में अचनि था। इहे म्युनिसिपल मुंहिंजे अंडर में न आहे। मां हक़ीक़तन MPA जो मक़सदु छा आहे? मेंबर प्रोविंशियल असेंबली। मां कानून साज़ आहियां। मुंहिंजो कमु आहे सिंध गवर्नमेंट खां तव्हांखे डेवलपमेंट वठी ॾियणु प्लस जेका कानून साज़ी थींदी। मुंहिंजो कमु इंक्रोचमेंट न आहे, मुंहिंजो कमु इन में न आहे। इहो कमु म्युनिसिपल अमलो प्लस ऑन AC मुख्तियारकार DC इन्हनि जो कमु आहे। हा, उन्हनि खे असांजी मदद खपे, असां उन्हनि जी मदद कयूं। अच्छा, नसीराबाद लाइ अञा छा कहिड़ा प्रोग्राम तव्हांजी आहिनि? हाणे तव्हांखे ॿुधायूं त नसीराबाद खे वाटर सप्लाई स्कीम जेका उतां असां कराए छॾी आहे सोलर ते, उहा उते सोलर थी वई आहे। हितां जे लाइ असां आहियूं त हाणे बि मां ॿिन्हिनि सां सिटी सदर सां आई पंहिंजे चेयरमैन साहब सां इहा ई ॻाल्हि की त तव्हां हिन जी फिज़िबिलिटी ठाराए मूंखे ॾियो। जेके बि 2-4 करोड़ रुपया खपनि, जेको शहर में नई सिर लाइन बि थिए, उहा बि सोलर ते थी वञे, जीअं त बिजली जो आज़ार ख़तमु थी वञे। असां सॼो सिस्टम सोलर ते रहे, जीअं माण्हुनि खे इन ऊन्हारे खां अॻु में ई असां इहा स्कीम कराए वठूं अप्रूव। वरी कोशिशि आहे त मां इहा बजट में विझराए ऐं इहो बि हिकिड़ो तोहफ़ो नसीराबाद जे माण्हुनि खे। बसि आख़िरी सुवाल जो जेको अॼु माहौल हले पियो इसराइल ऐं ईरान जे विच में, जेका हाणे जंगबंदी थी आहे, इन लाइ सर सभिनि खां वॾो क्रेडिट पाकिस्तान जे प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहब, प्राइम मिनिस्टर साहब इसाक डार साहब, फील्ड मार्शल आसिम मुनीर साहब। इहो हिकिड़ो ॾिसो न, असांजे लाइ इंडिया एॾो नैरेटिव पैदा कयो त बाबा दहशतगर्द। अॼु उहा ई दहशतगर्द मुल्क वेही तव्हांजा पीस टॉक्स थी कराइनि। जुमे ते पीस टॉक्स इस्लामाबाद में, इहा असां पाकिस्तानियुनि लाइ हिकिड़ी फ़ख्र जी ॻाल्हि आहे। ऐं सभिनि खां वॾी ॻाल्हि इहा आहे त स्टेट ऑफ हॉर्मस